नादिम पीपल्स पार्टी चेयरमैन वफाकी सरकार का मुल्क में ज़रई एमरजेंसी लगाइण जो मुतालबो करे छॾियो आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोड मुतासिर दुखियान के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बोड ख़त्म थियण ताईं मुतासिरनि जा बिजली जा बिल ऐं ज़रई कर्ज़ माफ़ कया वञनि। मुज़फ़रगढ़ में बोड मुतासिर इलाइक़नि जे दौरे बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुतासिरनि जे लाइ आलमी सतह ते मदद जी अपील थियणु घुरिजे। मुतासिरनि जल्द आलमी सतह ते मदद जी अपील न थी त सूरत हाल ख़राब थी सघे थी। बिलाल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त ही सियासी बयानबाज़ी जो वक़्तु नाहे। वफ़ाक़ी हुकूमत के बोड मुतासिरनि जी मदद करणु घुरिजे। बोड मुतासिरनि जी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए भी मदद कई वेंदी। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपल्स पार्टी चेयरमैन वफ़ाक़ी सरकार खां मुल्क में ज़रई एमरजेंसी लगाइण जो मुतालबो करे छॾियो आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोड मुतासिर दुखियान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बोड ख़त्म थियण ताईं मुतासिरनि जा बिजली जा बिल ऐं ज़रई कर्ज़ माफ़ कया वञनि। मुज़फ़रगढ़ में बोड मुतासिर इलाइक़नि जे दौरे बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुतासिरनि जे लाइ आलमी सतह ते मदद जी अपील थियणु घुरिजे। मुतासिर जल्द आलमी सतह ते मदद जी अपील न थी त सूरत हाल ख़राब थी सघे थी। बिलाल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त ही सियासी बयानबाज़ी जो वक़्तु नाहे। वफ़ाक़ी हुकूमत खे बोड मुतासिरनि जी मदद करणु घुरिजे। बोड मुतासिरनि जी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए भी मदद कई वेंदी।